जो असीं अल्लाह के रसूल जी अताअत फरमा बरदारी न कंदासीं तो उते कहिड़ो मोह खणंदासीं, कहिड़ी इल्तिजा कंदासीं, कंहिंखां मदद तलब कंदासीं, कंहिंजी शफ़ाअत वठंदासीं। पंहिंजो पाण में ख़ुशूसी चङे आहियो, अल्लाह के रसूल जे तरफ़ रुजू कयो। मुंहिंजे मदीने जे साईं आका अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, अॻियनि उम्मतूं, अॻियनि नबियनि जो उम्मतूं शिरक जे करे तबाह थियूं, मूं मुस्तफ़ा करीम जी उम्मत शिरक न कंदी। अवां को अहिड़ो आहे जो को ॿियो अल्लाह हुजे, अल्लाह खां सवाइ को ॿियो रब हुजेसि, कोई मने को, सभु हिकु अकेले वहदहू ला शरीक रब खे मञींदड़ आहे। पर मुंहिंजे सोणे हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त मुंहिंजी उम्मत में ॿ वॾा फितना, हिकु माल, हिकु दजाल। सॼो ॾींहुं मुंहिंजो उम्मती माल खे गॾु करण जी कोशिश में गुज़ारींदो, पर मुंहिंजा मिठा रिस्क जो मालिक अल्लाह हुआ, रिस्क ॾियण वारी रब जी ज़ात आहे। जेकॾहिं तो पंहिंजो पाण खे अल्लाह जो कयो त सरकार फरमायो आहे त दुनिया मिसल पाछे जे इन जे